अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर जारी है। तमाम सां मदे में ख़बर शेयर कंदा हलूं। मदे जी लग गोठ जिंदोजर फुल सखल लाड़काणो मेन रोड ते तेज़ रफ्तार मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में रस्ते में ईंदड़ ट्रैक्टर हेठां अची पइजी वई, जंहिं सबब हिक नौजवान फौत थी वियो। फौत थियल नौजवान जी सुञाणप मदे जी लग कचे जे गोठ आइजा रहवासी जावेद अली शाह तौर थी वई आहे। नौजवान जे फौत थियण जो इतला मिलण ते वारसा मदे जी अस्पताल पहुची विया, जंहिं बाद ज़रूरी कार्रवाई करण बाद लाश वारसन हवाले कयो वियो आहे। आख़िरी ताईं वाक़े जो को भी केस दाख़िल न थी सघियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।